असां भक्तमाल में पढ़िया आहिनि भाई कि अगर कोई भगवान जी तरफ अॻिते वधे, सेवा जी तरफ अॻिते वधे, कथा कीर्तन में अॻिते वधण चाहे त प्रकृति भी उनजो साथ ॾींदी आहे। संसार जा माण्हू साथ न ॾींदा आहिनि या ॾींदा आहिनि इहो कुझु न लिखियल अथव, चओ हरे राम। पर परमात्मा उनजो साथ जरूर ॾींदा आहिनि, प्रकृति उनजो साथ जरूर ॾींदी आहे। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। अहिड़ो अगरि कंहिंजो भाव थी वञे त भाई, हिकिड़ा संत हुया ॾाढा पहुतल, मूंखे हुननि जो नालो यादि नथो अचे, निम्बार्क आचार्य उन संप्रदाय जा कोई उहे संत हुया। उहे विया हिकु बार हिकिड़े नगर में भक्तनि जे घर, त उन्हनि जो नियम हुयो भाई सूर्यास्त खां पोइ, यानी शाम जेॾी महिल सूर्यास्त थी वेंदो आहे उन खां पोइ कुझु न खाईंदा। विया, अञा सूर्यास्त न थियो हुयो। चओ हरे राम। संतन चयो भाई भोजन मिलंदो। वो प्रेमी हुया जेके जंहिंजे घर विया, ॾाढा उहे श्रद्धालु हुया। हा साईं, धन भाग कई संत असांजे घर आया। बिल्कुलु साईं, तव्हां विराजो, असां तुरंत गरम गरम कुझु ठाहे था वठूं। चयो न भैया जेको अथव उहो ॾियो। चई साईं बसि तुरंत ठाहे था वठूं। उन्हनि तैयारी शुरू कई। हिते समय थींदो वियो ऐं सूर्यास्त थी वियो। चओ हरे राम। सूर्यास्त थी वियो भाई। संतन आवाज ॾिनी, चयूं प्यारा असांजो नियम आहे सूर्यास्त खां पोइ न खाईंदा आहियूं, त हाणे त असां स्वीकार न करे सघंदासीं। अञा उन्हनि जी तैयारी बि न थी। तो भावुक थी विया जंहिंजे घर संत विया। चयूं असांजी श्रद्धा हुई, ओहो असां देर करे छॾी। ऐं संत वीचारा बुख में वेठा आहिनि, कई ॾींहंनि खां कुझु न खाधो हूंदो, यात्रा ते आहिनि, ऐं असांखे इहो सेवा जो मौक़ो मिलियो पर असां चङी तरह करे न सघियासीं। ॾाढो भावुक थी विया, अखियुनि में जल भरिजी आयो, रोअण लॻा। रोंदे रोंदे भगवान खे हिकिड़ी प्रार्थना कई। उन भक्त जंहिंजो घर, उन चयो छा प्रभु तव्हांखे असांजी सेवा स्वीकार न आहे? तव्हांखे असांजी सेवा नथी सुठी लॻे कि असां कंहिं संतनि जी भक्तनि जी सेवा कयूं? भगवान जे अगरि असां तव्हांजी भक्ति कई आहे त कृपा कयो, दया कयो कि संत ये सेवा स्वीकार कनि। चओ हरे राम। वरी संतन आवाज ॾिनी, चयूं प्यारा सूर्यास्त खां पोइ असां कुझु न खाईंदा आहियूं। भक्त ॿाहिरि निकितो, जेॾी महिल उन नज़ारो ॾिठो त वो मुस्कुराए करे अखियुनि में आंसू, चई बाबा काथे थियो आहे सूर्यास्त? चई ॾिस न भाई, जेॾी महिल उन्हनि वरी ॾिठो त सूर्यास्त थी चुकियो हुयो, पर भगवान सूर्य भगवान वरी वापसि आया। ये सच्ची घटना। सूर्य उदय वरी थी वियो भाई, सूर्यास्त खां पोइ बि। तो संतन जे अखियुनि में जल भरिजी आयो। चई भैया तूं छा पियो प्रार्थना करे? तॾहिं उन रोई करे ॿुधायो कि मां त बसि तव्हांजी सेवा पियो करणु चाहियां। मां त सच्चे दिलि सां, असांजो पूरो परिवार तव्हांजे चरणनि जी सेवा पियो करणु चाहे कि घर आयल संत ईअं खाली न वञनि। त बसि प्रकृति उन्हनि जो साथ ॾिनो, भगवान उन्हनि जो साथ ॾिनो। चओ हरे राम। ये कोई करे त ॾिसे भाई। कई बार वीचार थींदा आहिनि मां हे सेवा कयां, मां हीअं कयां, मां हे दान कयां, हो दान कयां। जे अगरि शुभ वीचार बि ईंदो आहे न तो भगवान पाण अची कराईंदा आहिनि, पाण प्रभु पाण कृपा कंदा आहिनि। असां में कोई ताक़त न हूंदी आहे। आप जपाए जपे सो नाम, आप गवाए सो हरि गुण।